अल्लाह अब वे 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 सही दे वे खामोश खामोश खामोश। दरूद शरीफ वड़ी मोहब्बत निस्बत सां सरकार मदीना ते एक मरतबो बुलंद आवाज़ सां दरूद शरीफ मोकिलियो। अल्लाह ताला अवां जे मथां पंहिंजो 10 रहमतूं मोकिलींदो। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मिय्यित ताहिरिल मुतहहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है जेको मालिक खालिक सना जे लाइका जंहिंजो शान बेमिसल बेमिसालिया जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मखलूक आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई महबूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमल सां पैदा फरमायो। फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। तसरात अशमा अल्लाह ताईं बस इहो हुक्म कुन थी फ़यकून, उहा शइ थी पई। बेशुमार जंहिंजो को शुमार आहे ई न। मुझे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमखार नबी, गैबदान नबी जी ज़ात मथां जंहिं प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ़ जो एहसान अल्लाह ताला ख़ासि मोमिनन जे मथां फरमायो। इन एहसान में छा मिलियो? ईमान मिलियो, कुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। हीअ ज़ात दुनिया में क़ुर्ब जो क़दम न फरमाए हाँ तो अल्लाह ताला कायनात खे पैदा न करे हाँ। हीअ उम्मत ख़ुश नसीब आहे, वॾे नसीब वारी उम्मत आहे।
अज़ आदम ता ईसा अलैहिस्सलाम ताईं क़यामत जे ॾिहाड़े हर पैगंबर पंहिंजे लाइ ॻोल्हा ॻाढ़ींदो, नफ़्सी नफ़्सी नफ़्सी, हीअ ज़ात असांजे लाइ ॻोल्हा ॻाढ़ींदी। इहो ई आवाज़ हूंदो, अल्लाहुम्मा उम्मती, या अल्लाह मुंहिंजी उम्मत, मुंहिंजी उम्मत। जॾहिं त अल्लाह ताला सरकार मदीना जे इरादो उहो बि क़बूल फरमाए थो त दुआ ख़ुदा जी तरफ़ां में कीअं न क़बूल। उहो नबी आहे, उहो पैगंबर आहे। असां तव्हांखे माल जो हिर्स, दुनिया जो हिर्स, दौलत जो हिर्स, मुंहिंजे करीम खे पंहिंजे गुनाहगार उम्मत जो हिर्स आहे। अज़ीज़न अलैहि मा अनतुम, अव्हांखे का बि तकलीफ़ पहुचे थी, इहा मुंहिंजे नबीअ ते ॾुखी आहे। ॾुखी तॾहिं लॻंदी आहे जॾहिं अखियुनि सां ॾिसी रहंदो आहे। हज़ूर जा मोइज़ात, कमालात, बयन बुरहान जो बयान थींदा सभु ख़ुदा जी अता आहे। ज़ाती का बि शइ न आहे। फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। मुंहिंजो महबूब पंहिंजे इरादे, पंहिंजे ख़्वाहिश मुताबिक़ न फरमाईंदो आहे। जो वही मोकिलियो वियो, यानी करीमनि जो हर कलाम ख़ुदाई कलाम। इन ते एतिराज़ करणु ख़ुदा जी ज़ात ते एतिराज़ आहे। इहा बि दुआ घुरो असांजी निस्बत, असांजो वास्तो सरकार मदीना सां आख़िरी दम ते कान दान रहे। हिन वक़्त जी हालात खां हर मुस्लमान बख़ूबी वाक़ुफ़ आहे। अॼु उहो दौर आहे जो हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे। अहिड़े वक़्त में महज़ लिल्लाह, अल्लाह जी रज़ा ख़ातिर पंहिंजा घर, माल, मिल्कियत, धंधा ख़ुदा जे हवाले करे सुवारनि ते पैदल हिन महफ़िल में पहुचे शरीक थियो आहिनि। अॼु तुंहिंजे मथां उहो करम वसी रहियो आहे जंहिंजो बयानु करण खां ॿाहिरि आहे। जे बयानु कयूं त शाम थी वञे, सिजो घिरे, ॿियो ॾींहुं गुज़रे, हफ़्ता गुज़रनि, महीनो गुज़रे, बयानु कमा हक़ पूरो थी वञे। अवां सभिनी खे न महफ़िल जी मुबारक आहे। रब करीम तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाईंदो। इहा बि दुआ आहे त जो असां गुनाहगारनि जा आवाज़, असांजा सॾ, असांजा सलातो सलाम मौला करीम मदीने ते पहुचाए। आमीन। आमना जे लाल, आमीन। बारगाह में हसनैन जे नाने जी उमेद आहे त सिकारनि जा सॾ साईं वटि पहुची। आमीन। त पाण फरमान था के उहे बंदा आहिनि जेके असां ते दरूद मोकिलनि था, मगर उन्हनि जी दिलि मोहबत खां ख़ाली आहे, ज़बान हले थी। उहो दरूद मलाइक पहुचाइनि था। ॿिया उहे आहिनि जिन जी दिलि में असांजी मोहबत पंहिंजी जान खां वधीक, पंहिंजे वालिदैन खां वधीक, पंहिंजी औलाद खां वधीक, वन्नास अजमईन, सभिनी इंसान खां वधीक। इन लाइ फरमाइनि था अस्माउ सलात अहले मोहब्बती व आरिफ़ुहुम। अहले मोहब्बत वारनि जो दरूद असां ॿुधूं बि था, उनखे सुञाणूं बि था। सुभान अल्लाह। अवां ख़ुशनसीब आहियो, अॼु तव्हांजो आवाज़ अल्लाह जी अता सां मुंहिंजो नबी करीम ॿुधी रहियो आहे। पूरो तवजो मुंहिंजे दिलबर जो तो असां ॾे आहे ऐं हथरा बि ख़ुदा जी बारगाह में मथे खणी असांजे लाइ दुआ घुरी रहियो आहे। हाणे हिकु मरतबो मोहबत सां, निस्बत सां, सचाईअ सां सरकार दरूद मोकिलियो त मां पंहिंजे बयान खे शुरू कयां। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु मोहब्बत सम्झ कान्हे, मोहब्बत आहे, मोहब्बत आहे। उमेद त हे बि ख़ाली न वेंदी। केरु ख़ाली वेंदो? हिन ख़ज़ाने में कहिड़ी खोट आहे? वल्लाहु मोती वाना काश,
मुझे मथा तो बरसी रही है, मां तक़सीम कर रहे हो, मां ॾेई रहियो आहियां, वंडे रहियो आहियां, विराहे रहियो आहियां। अॼु वंड नबी संहिंजो हली रहियो आहे। तव्हांजो दिलियूं आबाद थी रहियूं आहिनि। उमेद आहे त अॼु हिन महफ़िल मां को बि ख़ाली न मोटंदो इंशाअल्लाह। सरकार के फैज़ सां, पाक नज़र सां तव्हांजी दिलियूं भरिजी वेंदियूं। आमीन चओ। आमीन। दुख तो थिए जो दरूद जी आवाज़ खे कुझु बुलंद नथा कयो। बुलंद आवाज़ सां अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। गली गली में, घिटी घिटी में, हर घर में तव्हांजो दरूद पहुचे। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका। तव्हांजो दरूद ॿुधी ख़ुशि थियनि, पर मुनाफ़िक़नि कॾहिं ख़ुशी हासिल थिए। बुलंद आवाज़। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। इन आजिज़ वालिद गिरामी रहमतुल्लाह अलैह भाग के शहर में तवीज़ना शाह जो साईं त्यार ख़ाजी रहमतुल्लाह तक़रीर फरमान था। एक असांजो अज़ीज़ वेझो ॿार आराम करे रहिया आहिनि। हुन बंदूक जो फेर बाबे साईं खे कयो। बांह ज़ख़्मी थी पई, गोश्त कीमो थी वियो, हॾ न रहिया, नसूं टुटी वियूं। सुभाणे ते अस्पताल में दाख़िल थिया। डॉक्टरनि जो त बांह काट बि थियणु मुश्किल आहे। बाबा साईं जो मुर्शिद कामिल तबीअत जो पुछण आया। फरमायो त बच्चा बांह न काटराइजे, ही दरूद तव्हांखे ॿुधायूं था, इहो लख पूरो कर, बांह थी वेंदी। सुभाणे ते डॉक्टर आया आहिनि। बाबे साईं लाइ पाण फरमायो दवा कयो ताकि बांह मां न कटे। छा साहब त कुझु जुनून हो, बांह कीअं बचंदी? बसि सरकार जो हुकुम आहे, दरूद बरकत वारो आहे, उहो मां पाण पूरो कयां। डॉक्टर मोटी आहे, मलम पट्टी थिए थी। वालिद साईं जन दरूद ॾेई शुरू कयो। 50,000 दरूद पूरो कयो। अधरात जो वक़्तु आहे। फरमायो सॼो कमरो ख़ुशबू सां मुअतर थी वियो। लट जो मुंहुं खोलायां त मुंहिंजे साम्हूं यतीम जो यार, बेवाहन जी वाह, निधर के धन जो धनार, मदीने जो साईं तशरीफ़। सुभान मां को दवा निकिरी वई, पाण इशारो ॾेई मुंहिंजी आवाज़ खे बंदि कनि था। कदम भरे सरकार मथां आया आहिनि। हथ खे ढिघेड़े मुंहिंजी बांह ते रखी, दर्द छॾे पाण खे फरमायो ख़ैरियत आहे साईं? अल्हम्दुलिल्लाह दर्द कोन्हे, बाक़ी बांह आहे ई कान। पर मां गम न कर। थोरो अॻु भरो साईं थी 3 दफ़ा बाबे जी बांह ते हथ घुमायो त हिन बांह में ताक़त न पवंदी। सुभान अल्लाह। इहा दरूद जी बरकत, इहा बरकत उन्हनि खे मिलंदी जिन जी सही निस्बत मुंहिंजे साईं सां आहे। मोहब्बत ना चीज़ खे चीज़ कंदी आहे। मोहब्बत उन मक़ाम ते पहुचाए जिथे ॿियो पहुची नथो सघे पियो। अॼु असांखे दुनिया ते नाज़ आहे, माल ते नाज़ आहे, मिल्क ते नाज़ आहे, पर इहो नाज़ फ़ानी आहे। नाज़ तॾहिं कर जॾहिं दिलि में इश्क जो रंग चढ़े, मोहब्बत जो रंग चढ़े। रसूलुल्लाह जे करीमनि जी सोबत में, करीमनि जी कचहरी में वॾा वॾा अमीर अचे दाख़िल थिया। हिकु ग़ुलाम, शक्ल जो सादो, ज़बान जो मातो, ज़ात जो हबशी, सैयदना बिलाल। उन्हीं खे ख़बर पई, ख़्याल कई ॾिसां त वञी चवनि था मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाए थो। जॾहिं हज़ूर जी ख़िदमत में आयो आहे, हज़ूर जे पाक चेहरे ते नज़र पहुची आहे, दाह करे किरी वियो तड़पे। थोरे वक़्त खां बाद होशपूर अची वियो, उथी वेठो। सरकार इशारो कनि था, बिलाल वेझो आयो, पाण हथ मथे ते रखी फरमाइनि था कीअं अचणु थियो आहे? साईं
मैं के कलमे जी तलकीन सुभान अल्लाह। हजूर कलमे जी तलकीन कई कुछ वक्त खिदमत में वेठो वो उथे तो गए कमला ही वो वक्त हो जो नमाज ज़हर जो वक्त अची रहो है पान फरमाद आन बिलाल बिलाल काते खबर है सरकार हुक्म फरमायो सलू क्यों सो अजय खिदमत में हाजिर थो या रसूल अल्लाह मां हाजिर हाँ फिदा कबी ओमी अबू अमर तो कुर्बान हुक्म फरमाते बिलाल अजान दे हाजिर मुझा साईं काथे भी दिया सुभान फरमायो त बैतुल्ला जी छित जे मथां भी सुभान अल्लाह। अज ताईं ये न थियो न थींदो पर हजूर साईं के खुदा इख्तियार ॾिना आहिनि वो मुख्तियार आहे जीअं कंदो आहे करे सघे थो ही सभु खुदा जे हुक्म सां बैतुल्ला जे मथां बीठो ख्याल कंदे बिलाल मदीने तैयबा में अज़ान वारे वक़्त जो मुंह बैतुल्ला ॾे सरकार खुद बैत जे मथां बीहारे तोखे बांग तो ॾियाराए हाणे काॾे मुंहुं कयां इन वीचार में पइजी वियो अज़ान में ताख़ीर थी पाण पुछनि था अर्ज़ थो करे मुंहिंजा साईं अल्लाह पाक तव्हांखे हाणे इल्मु ॾेई फ्री कयो आहे अल्लमक मा लम तकुन तालम ॼाणो था पिया मदीने में हम जो मुंह बैतुल्ला ॾे खुद बैतुल्ला जे मथां तव्हां बीहारे बांग ॾियारायो था काॾे पंहिंजे मुंहं खे कयां काॾे मुंहुं करे अज़ान चवां हज़ूर साईं रुख अनवर खे फेराए बिलाल कनि था फरमा बिलाल अॼु असां ॾे मुंहुं करे नारे तकबीर नारे रिसालत हिन सिर जो बैतुल्ला काबो आहे दिलनि जो रसूलुल्लाह सुभान अल्लाह। दिलनि जो रसूलुल्लाह काबो आहे जंहिं दिलि मुंहिंजे दिलबर खे ॾिनी मुंहिंजो शान शान आहे ना चीज़ खे मोहबत चीज़ कंदी आहे ना चीज़ खे उन मक़ाम ते पहुचाए जिथे ॿियो पहुची न सघे थो अॼु तव्हांजे मथां हिकु ख़ासि अल्लाह जे कर्म जो वक़्तु आहे त महफ़िल ई अहिड़ी आहे ईमानी नूरानी रूहानी क़ुरानी महफ़िल आहे जेको हिन महफ़िल में सिक सां शरीक थींदो कॾहिं बि ख़ाली बेशक पंहिंजो झोलियूं ख़ुदा जे कर्म सां भरे मुटंदो मुख़्तसर आय जो तर्जुमो पोइ दुआ ख़ैर वक़्तु नमाज़ अची रहियो आहे अचण में देरि थी आहे रस्ते ते यको माण्हू मिलंदा आया एॾियूं कलाक त माण्हुनि जे मिलण में लॻी वियो हिते बि आयासीं दोस्तनि जे लाइ दुआ ई लंगर जो को बंदोबस्तु हो मालिकी ज़ात पाक पंहिंजे कर्म सां घुराए वरी महफ़िल बि नसीब कई आहे नबी अलैहिस्सलाम का सॾु या हर्फ निदा है हाज़िर जलाया या अय्युहन नबीयो ए नबी नबी जी माना है ख़बरुनि ॿुधाइण वारो ख़बरुनि ॾियण वारो मोबाइल जी ख़बर न टीवी जी ख़बर न ख़ुदा जी ख़बर छो त ही कलामुल्लाह नबी ते नाज़िल थियो मुंहिंजे साईं पंहिंजी उम्मत ताईं पहुचायो या अय्युहन नबीयो ए ख़बरुनि जे ॾियण वारा नबी ए ॻुझ जे ॿुधाइण वारा नबी ई उहा ख़बर आहे जो सरकार वेठा आहिनि मदीने तैयबा में पंहिंजी मस्जिद में त शाम जो ख़बरां ॿुधाइनि रहनि था ज़मीन ते त अर्श जी ख़बरां ॿुधाइनि था बीहनि था अर्श ते त ज़मीन जी ख़बरां ॿुधाइनि था त इहो मक़ाम हज़ूर जे वेझो आहे त हीअ कचहरी बि नबी साईं जे वेझो आहे हीअ सभु अलाह जी अता आहे इन लाइ मुला तुर्क न जॾहिं त अलाह जी अता आहे ज़ाती का बि शइ न आहे बैन बुरहान जंहिंजा मुइज़ा शाहिद बरकतूं जो बयान थींदो रहंदो सब खुदा जी अता है वल्लाह मोती
वो अल्लाह अल्लाह मोती इहा अता जेका नबी जे मथां थी रही आहे अल्लाह ॾेई रहियो आहे मतिलबु अना कासिम मां उन खे वंडे रहियो आहियां ॾेई रहियो आहियां उन खे विराहे रहियो आहियां इहो वंड उन खे नसीब थींदो जिन जी दिलि में यार जी मोहब्बत मोहब्बत वारो को ख़ाली न वेंदो हू पंहिंजी क़िस्मत ते घोड़ा गाड़े बदकिस्मत तॾहिं ते एतिराज़ कनि था त हीअ ख़बर न आहे हीअ ख़बर न आहे हे पतो न आहे पर यादि रखो कलामुल्लाह शाहिद आहे वो अल्लमक मा लम तकुन तालम वकान फज़लुल्लाह अलैक अज़ीमा मुंहिंजा महबूब जा ॼाण तोखे न हुई जो इल्मु तोखे न हो असां सभु ॼाणासीं सुभान अल्लाह मां कान वमा यकून जो थी गुज़रियो जो क़यामत ते थींदो इहो सभु इल्मु अल्लाह पाक मुस्तफ़ा जे सीने मुबारक में अता बेशक क़ुरान ॾिसो क़ुरान पढ़ो पर यादि रखो ईअं क़ुरान जो पतो न पवंदो फसल बि इहा ख़बर खां बाख़बर खां पुछो कामिल खां पुछो आले दिल आलम खां पुछो जंहिंजो वास्तो तवसल मिठे मुस्तफ़ा सां सचो आहे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह जेकर इहा जमात आहे त इहा आले सुन्नत जमात आहे जंहिंजो ख़ुदाबंद करीम पंहिंजे कर्म सां अॼु बि कर्म मथे कयो आहे सुभाणे बि जमात जो कर्म मथे ई मथे तव्हांखे मुबारक शाम जी जंग तैयार थी आहे पान साहबा कराम खे घुराए तलक़ीन फरमाइनि था फरमाइनि था त जंग जो अलम ज़ैद खे ॾियो साहबा कराम रवाना थी विया इन जंग में सरकार शामिल न आहे शरीक न आहे पाण पंहिंजी मस्जिद वेठा चंद साहबनि सां सुभान अल्लाह जॾहिं ही शाम सहाबी पहुता आहिनि सुभाणे ते हूअ धर्मास ते आई सहाबी बि आया जंग शुरू थियण वारी आहे ॿुधायो जंग लॻी रही आहे ॿुधायो देरि खां बाद फरमायो त पंहिंजे भाउ ज़ैद लाइ दुआ घुरो मग़फ़िरत जी उहो शहीद थी वियो आहे वेठो साईं मदीने ते येवा में आहे त शाम जो ख़बर सुभान अल्लाह देर खां बाद फरमायो त हाणे अलम जाफ़र जे हथ में आहे जंग हली रही आहे थोरे देर खां बाद फरमायो त पंहिंजे भाउ जाफ़र लाइ दुआ घुरो मग़फ़िरत जी उहो शहीद थियो आहे फरमायो त हाणे धन अलम ख़ालिद जे हथ में आहे जंग हली रही आहे पाण मुर्किया फरमायो तव्हां सभिनी खे मुबारक आहे जंग वेठो साईं मदीने तैयबा में आहे त शाम जूं ख़बरां ॿुधाए थो हिकु रवाज में अचे थो फरमायो त उहो टुकड़ो जंग वारो ज़मीन जो ख़ुदा मुंहिंजे क़रीब सुभान अल्लाह मुंहिंजे क़रीब को हर हिकु ॾिसां थो हर हिक जी शक्ल मुंहिंजे साम्हूं आहे तलवारूं ॾिसां थो वार ॾिसां थो शहीदनि खे मां ॾिसां थो त इते ख़ुदा जी अता सां थी त पहुचे थी हिते कीअं न पहुचंदी बेशक कीअं न पहुचंदी बेशक भला भाग साहिब दावत जा भला भाग हिन जमात जा जो पंहिंजा घर ख़ुदा जे हवाले करे अल्लाह ते तवक्कुल रखी पंहिंजा क़ीमती वक़्त सीड़ाए हिन हक़ वारी महफ़िल में अची शरीक थियणु उमेद आहे त तव्हांखे मिलंदो बि हक़ ई हक़ भी नारे तकबीर नाक उन्हनि जे घरनि में आहे जिन बिना कंहिं सबब जे अल्लाह अल्लाह हसद जी बाह में बुग़्ज़ जी बाह में अल्लाह अल्लाह हिन महफ़िल खां महरूम थिया तव्हांजी अचणु मक़बूल आहे क़बूल आहे क़बूल आहे अल्लाह त तोखां राज़ी आहे पर अल्लाह जो हबीब तोखां राज़ी आमीन सुभान अल्लाह या अय्युहन नबी ए मुंहिंजा नबी ख़बरुनि ॾियण वारा इन्ना अरसलनाक शाहिदा शाहिद शहादत खां या मुशाहिदे तोखे अल्लाह पाक मुशाहिदे करे मोकिलियो मुशाहिदो करे मोकिलियो पतो पियो त हीअ महफ़िल साईं ख़ुदि जी न आहे
शक बेशक कुछ ही ना है। वो मुबश्शिरा तुम बिशारत दे सच्चन गुलामन खे सच्चन ताबेदारन खे जिन जो तोसां सच्चो वास्तो आहे। वो नज़ीरा तो मुनाफ़िक़न खे रोज़ार काफ़िरन खे रोज़ार ऐं उन्हनि खे मुबारक ॾे जिन जी तो नबीअ सां मोहबत आहे। वो दायन इलल्लाह बिइज़्निही तू अल्लाह जे हुक्म सां अल्लाह ॾे सॾींदड़ आहे। मुंहिंजो महबूब मुशाहिद थी आया हर हिक जी इरादनि खां वाक़ुफ़ हर हिक जी शक्ल खां वाक़ुफ़ हर हिक जे नियत खां वाक़ुफ़। अल्हम्दुलिल्लाह सब तारीफ़ अल्लाह जी आहे। उहे ख़ुश नसीब आहिनि जिन खे सरकार जी मोहब्बत आहे। मोहब्बत उहा चीज़ आहे हिकु नबी जो सहाबी हो सैयदना अब्दुल्लाह एॾी त मोहब्बत हुई जो पल पिरी खां परे न वेंदो हो। जंहिं ॼाणे साईं करीम जन पर्दे में अचनि था हे उन्हीअ ॼाणे ॿाहिरि वञा मोटी आए ॿिए ॾींहं ते पतो पयुसि साईं पर्दे में अची वियो दां करे किरी पियो बेहोश गिरियो आहो पुकाए देर खां बाद होश आयो उथी वेठो हथ खणे थो मथे या अल्लाह मूंखे नाबीन कर मूंखे नाबीन कर। हिन जी दुआ घुर अखियूं ॿई ख़तमु थी माण्हू अचे मिलिया अब्दुल्ला हले पियो पर न हज़रात मुतक़द्दमीन सभु लिखनि था पिया ताबईन मां रिवाज अचे थी पई 30 साल ख़ुदा नबी अलैहिस्सलाम खे अर्श जे मथां बीहारियो। सुभान अल्लाह 30 साल ख़ुदा जी अता नबी ते थींदी रही आहे मुंहिंजे नबी वठंदो रहियो। हे उहो वक़्तु आहे जंहिं वक़्तु मूसा अलैहिस्सलाम खुदा का अर्ज़ कयो रब अरनी उन्ज़ुर इलैक या अल्लाह दीदार पंहिंजो करा मूंखे पंहिंजे कुर्ब में वेझो कर। रब लन तरानी मूसा तो ॾिसी न सघंदे तुंहिंजी अखियुनि में ताक़त न आहे। आख़िर शर्त पियो त जबल में हा जे जबल करार में आयो फसौफ तरानी पोइ दीदार करे सघंदे। नज़र मूसा अलैहिस्सलाम जबल ले कई खुदा जी नूर तमाम सुई जे पाखे खां घटि किरियो जबल टुकड़ा टुकड़ा थी वियो। खर मूसा साइका मूसा बेहोश थी किरी पियो मूसा बेहोश थी किरी पियो। जॾहिं होश में आयो त अल्लाह फरमाए मूसा मां सां हम कलाम थो थिए पियो फखलना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तवा जुती पंहिंजी ला मूसा अलैहिस्सलाम जुती ला थी। जॾहिं अल्लाह ताला नबी अलैहिस्सलाम खे अर्श जे मथां बीहारियो हज़ूर खे सैयदना मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो यादि आयो पाण इरादो कयूं जुती लाहियो बसि इरादो कनि था हुकुम थियो ख़ुदा जी बारगाह मां मुंहिंजा नबी जुती पंहिंजी न लाहिजे मुंहिंजा अल्लाह मूसा खां लाराए थो मां मोहम्मद खे पाराए थो मुंहिंजा हबीब हू कलीम आहे तू हबीब कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है। हिते मूसा जो इरादो आहे हुते मुंहिंजे मिठे मालिक जो हिते जुती लाराए थो हिते जुती पाराए थो। ही शान हर पैगंबर खां आला है। नबूवत में सब नबी यकसान सब नबी यकसान नबूवत में को फर्क कोने को तिलक रसूल ये रसूल है फदलना बादम अला बाद बाज खां वधीक मिन मन कलम अल्लाह किलमा अल्लाह सा कलाम को वरफा बादम दर्जात मुझे नबी जो दर्जो हर पैगंबर खां आला। सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो तो असां जो नबी आहे असां के पंहिंजे नबी दे नाज़ आहे नबी दे नाज़ आहे। अज आदम ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी पंहिंजे लाइ रहंदो मुंहिंजो नबी असांजे लाइ ॻोल्हा ॻारींदो। जॾहिं दुआ ख़ुदा जी ज़ात पाक नबी जी न मोटाई आहे कीअं दौरान नमाज़ में नमाज़ पढ़ाए रहिया आहिनि दिलि में ख़्यालु आयो त छो न अल्लाह ताला असांखे ॾाढे इब्राहिम वारो क़िबलो था करे इस्लाम जे अवल में
मोह बैतुल मुक़द्दस इन्हें इरादो हुजूर कयो फलन वल यनक क़िबलतन तर्दाहा जै क़िबले का तू राज़ी तो के वने था फेरायो तो नमाज में साईं पंज रुख रखे फेराए बैतुल्लाह जे मोह कयो जेके साहब मुक्तदिया उन्हनि बि पाण खे फेराए हुजूर जे पुठी नमाज पढ़ी आहे ही नबी जो इरादो आहे ही बैतुल्लाह जो असांखे अता कयो आहे नबी जे इरादे जे मुताबिक़ जॾहिं इरादो ख़ुदा न मोटाए थो दुआ कीअं मोटाए बेशक दुआ ये भागन वाला खे मिलंदी ने भागन के न मिलंदी बेशक ने भागो हिते भी ज़लील हुते भी ज़रूर हिते भी ने भागो जो मुंह बिछड़ो तो उते भी मुंह बिछड़ो अज भी हिते आशिक़ जो मुंह नूर वांगुरु परे थो छो या नबी जी मोहब्बत दिल में आहे या मोहब्बत का मामूली ना है खुदा या मोहब्बत हर मोमिन के अता करे आमीन चओ आमीन आमीन अदखली चओ आमीन आमीन बिजाए सय्यदुल मुरसलीन आमीन रहमतुल अलैहि हजूर साईं मुशाहिदो कयो नबूवत में सब पैगंबर यकसान नबूवत में को फर्क कोन्हे पर शान में इज्जत में अज़मत में सुभान अल्लाह मुझो सभिनी का साईं आला आहे अज उन नबी जी मोहब्बत में ही का महफिल ये ना है कि वज़ीर जे शान में ना है कि दुनियादार जे शान में ना है ये उन्हीं जे शान में आए जो को सैयद रसूल इमामुल कुल हर पैगंबर जो इमाम भी है सभिनि जो सरदार भी आहे सैयद जी माना है छा सरदार सरदार ये महफिल कहिड़े तरीक़े सां मुनक़द आहे हाँ वशानी अरबे कान सुभान अल्लाह हजूर जी अज़मत जी शान आल बैत नबी जी आल जो शान तशरीफ थिया ना थोड़े वक्त खां बाद जोक दर जोक माण्हू अचनि मदीना वारा हैरान थी विया त आंदो शान कुझु न चऊं एतिरा माण्हू कीअं खाइनि था पाण मशवरो कनि असां बि सुभाणे कुझु बारका में खणी हलूं कुछ गॾु करे हस्बे ताक़त हज़ूर जे बारगाह में खणी आया या रसूल अल्लाह सुभान अल्लाह फिदा अबी उम्मी ये असांजो हक़ी नज़रानो क़बूल थिए हिननि जो ईअं चवनि हज़ूर न कई न हाव कई वही जिबरील नाज़िल थियो क़ुरान कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा ए मुंहिंजा नबी फरमाइनि त मां अजुर जो तालिब न आहियां अजुर कोन घुरां थो मुंहिंजो अजुर इहो आहे इल्लल मवद्दत फिल क़ुरबा मुंहिंजे क़रीबनि सां प्यार सुभान अल्लाह मुंहिंजे अज़ीज़नि सां प्यार कयो इन क़ुरबा जे क़रीबनि ते घणा तफ़सीर आहिनि पर कवि तफ़सीर इहो आहे आले अली आले बतूल आले हसन आले हुसैन आले अकील आले जाफर आले सुभान हे नबी जी ख़ास आल हन वरी इन्हनि जी आल भी नबी जी आल आहे वरी उन्हनि जी आल भी नबी जी आल आहे तव्हांजी आल हलंदी आई अॼु बि जेके सैयद आहिनि हे सभु नबी जी आल अली जी आल हन हसन जी आल हन हुसैन जी आल हन अकील जी आल हन जाफर जी आल हन अब्बास जी औलाद हन त सैयद जी मोहब्बत रखणु वाजिबु आहे सैयद सां प्यार रखणु वाजिबु आहे जेको न रखंदो मुनाफ़िक़ जो पुटु बेशक इहा मोहब्बत हिन वक़्तु हर पासे खां छॾाए वई आहे जीअं आज सुन्नत जमात में आहे बेशक हिकिड़ा मोहब्बत जे रंग में अची कम उल्टा कनि हेॾी ग़लति आहे ॿिया सवा ठिकर थी पिया न हेॾे न होॾे टी जमात आले सुन्नत दुनिया जो सब जमायतूं मुसलमान जो गॾु कर इन्हनि जो शान इज्जत अज़मत हिकु तरफ़ सुन्नत जमात जो शान सभिनी खां आला सुभान अल्लाह तो ये जमात सुन्नत ते पूरी आहे सच्ची आहे जमात में पूरी सरकार जी मोहब्बत आहे बदन पाक जी मोहब्बत आहे हैदर करबला जा हुदार हसन करीम जी मोहब्बत आहे
करबला जे वाक़े के सही तरह मञनि था पिया जे आयत हीअ जमात आहे तव्हांखे मुबारक आहे जिन जी दिलि जो वास्तो पंतनि पाक सुभान अल्लाह ये जमात पंतनि ई बि आहे अरे दावा सां पंतनि को थी न सघे थो कम करे ॾेखारियो पंतनि वारी सीरत हुजे पंतनि वारा कम हुजनि पंतनि पाक उहा हस्ती आहे जो हक़ जे ख़ातिर रब जे रज़ा ख़ातिर पंहिंजी जान क़ुर्बान करे ॾेखारियो सुभान अल्लाह उहो हुसैन ॿारहां हालत आहे ॿारड़ा घुमनि था उन वञी शामिल थियो आहे हज़ूर निमाज़ पढ़ी रहियो आहे नाने ते नज़र पई आहे पंहिंजे ॿारनि जे टोले खे छॾे अचे हज़ूर जे पुठनि ते वेही भाकुर पाते चार रकातूं पूरियूं थियूं हज़ूर इरादो कयो त रुख खे फेरियां सलाम वरायां वही नाज़िल सुध मुंहिंजा हबीब जेसिताईं हुसैन तोखे भाकुर पाए वेठो आहे सलाम न वराजे त 72 मर्तबा नबी अलैहिस्सलात व सलाम हुसैन जे करे अल्लाह जे हुक्म जे करे सीजदे में फरमायो सुभान रब्बिल आला सुभान रब्बिल आला सुभान रब्बिल आला जॾहिं 72 दफ़ा पूरा कयूं सुभान अल्लाह हुसैन परे थियो आहे मुंहिंजे साईं जन हुसैन तकिड़ो घर वियो साके थो पियो पुछेसि अम्मा बतूल बचड़ा काॾे वए चई अम्मा हक़ीक़त ही आहे नानो पढ़े पियो निमाज़ मां ॿारनि सां बीठो हुउमि नर नाने ते पई मूंखे मोहबत जागी तकिड़ो अचे नाने जे ठाकुर पाए चिबड़ी तव्हांजो मुंहिंजे नाने निमाज़ में सीधे खे डिघो कयो अम्मा कुझु दड़को ॾिनो बचे खे त पुट ये वॾी बेइज़ती कई थी मासूम बचड़ो सगीर बचड़ो जवाब थो ॾे अम्मा मां नाने जो थोरो लाहींदुसि उहो वक़्तु मुंहिंजे मथां ईंदो जो बाबो अली बि न हूंदो अम्मा तूं बि न हूंदीअ अदो हसन बि न हूंदो अम्मा मां अकेलो हूंदुसि मुंहिंजे ख़ातिर नाने नबी सीधे में 72 दफ़ा फरमायो सुभान रब्बिल आला उहो ॼारो मुंहिंजे मथां ईंदो त मां बि 72 जवान क़ुर्बान करे ॾेखारियो कज़ियो करबला जो निसरो नाद रिंद पलू राज कज़ियो करबला जो ये सच्ची मोहब्बत इमाम हुसैन जी आहे त सुन्नत जमात खे आहे इन्ही 10 मुहर्रम जी क़ुरान ख़ानिया सलातो सलामा खैर खैराता बावज़ूआ बीड़ी नाहे नशो नाहे कुल्फी नाहे डंडो कुनो नाहे ज़िक्र खुदा ज़िक्र मुस्तफ़ा हा ये बंदन पाक जी महफिल मोहब्बत जी जेका अल्लाह पाक तव्हांखे नसीब कई आहे अर्ज़ कयो वसराजम मुनीरा तो रोशन सिजा कुफर जी ऊंदाई खुदा के सही तरह को मिलने वालों कौन हो शिक जी बाह करी रही एड़े वक्त में महबूबन खुदा जी वादा जो दियो बारे मुल्क में कुफर कढी छो सजी दुनिया में आवाज उठो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह याद रखो वसराज मुनीरा तो रोशन सिजा न सिज के ताकत ना है जेका अंदर में ऊंदा या दिलवारी उते रोशनी पैदा करे न सिज के ताकत ना है जो कब्र के रोशन करे मगर सच्चो सूरज मदीने जो अल्लाह अल्लाह जंहिंजो उजालो दिल में भी पहुंचे तो कब्र में भी पहुंचे तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन्हीं हबीब दे शान जी मोहब्बत ई शान जॾहिं सरकार दुनिया में कुर्ब जो कदम फरमाइनि था सैयदा अम्मा आमिना फरमाए थी तो लब बच्चे जा हलन था मां कन खई लबन ते रखियो आवाज़ आ मिठो मिठो अल्लाह उम्मत या अल्लाह मुंहिंजी उम्मत जॾहिं सरकार हिन दुनिया फानी खां मोकिलाए
असली आराम गाह में अचनि था पिया, पर्दे में अचनि था पिया। उन वक़्तु नबी साईं पंहिंजी न्याणी सैयदा तैयबा ताहिरा आलमा फाज़िला अम्मा फातिमा खे घुराइनि था। अम्मा सां बाबे जे भरिसां आई आहे, फरमायो फातिमा थोरो वेझो। हज़ूर साईं वसियतां शुरू कयूं आहिनि। अम्मा ॿुधे बि थी त रोए बि थी। आख़िरी फरमायो फातिमा मुंहिंजी उम्मत जी पार न थी, मुंहिंजी उम्मत खे न विसारजे। सरकार पर्दे में आया, 8 महीना अम्मा सां दुनिया में रही आहे। त इन 8 महीननि में जेके बि राति हुन कंहिं राति अम्मा निंड न कई आहे। ॾींहं जो महिमाननि जी ख़िदमत, बाहि पान ॿारे, थां बाहि ते भाॼी जा मानी पचाइण जा पान रखे, घर जो कमु पाण करे। अली फरमाए थो फातिमा का नौकरानी रखूं? पाण फरमाए थी अली ॿीहर मूंखे न चओ, उम्मत जी मां पाण ख़िदमत कंदुसि। बाबे उम्मत जी पारत कई, अदा सां ढलका मुकारो ॾींहुं मुलनि जो थियो आहे। यार खां परे थी विया आहिनि, माण्हू खे टहनि था। अरे ख़ुदा जे वास्ते इन निभागर खां परे वञो, परे वञो। उन सां वास्तो रखो जेके मदीने वारे सॼा आशिक़ ही आलम तोखे ॿोड़ींदा, ही मुल्ला तोखे ॿोड़ींदा, ऐं नबी जा आशिक़ तोखे तारींदा। सुभान अल्लाह अल्लाह। अकेली आमा अहिड़ी हालत आहे, 8 महीना पूरा, 8 महीना पूरा उन रातियुनि जे महीननि जूं आहिनि। कंहिं राति अम्मा निंड न कई। अली तो पुछे फातिमा ॾींहं जो कमकार आहे, आराम त कोन थी करे, राति जो बि कॾहिं क़याम आहे, कॾहिं रुकू आहे, कॾहिं सीधो आहे, हथ रखणी दुआ घुरे थी, रोए थी पई, कुझु आराम त कर। पाण रोई फरमाए थी अली ॿीहर मूंखे न चओ, मां आराम कोन कंदुसि। बाबे जी वसियत आहे त मुंहिंजी उम्मत जी पारत अदा सां धड़का हूं, असां धड़का हूं, असांजे दिलि में सरकार जी मोहबत आहे। जीअं रब करीम तुंहिंजो अॼु कर मथे कयो आहे, सुभाणे बि तुंहिंजो कर मथे ई मथे। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा, मगर मुंहिंजे करीबनि सां मोहबत रखो। ख़ातून जहिड़ो ॿियो करीब आहे ई आहे। अली नबी जो सौट आहे, अली नबी जो सौट आहे। हिकु वक़्तु जेका उहद वारे जंग हली, मामूली असहाब नाफरमानी कई। 2 कम साईं फरमाया त हिकु त जंग वारे वक़्तु मदीने खां ॿाहिरि न निकिरो, ॿियो गनीमत जे माल खे हथ न लायो। हुननि शहर खे छॾे ॿाहिरि आया ऐं गनीमत जे माल खे बि चिमिड़ी पिया। 72 साहिबी शहीद थिया, 72 साहिबी शहीद थिया। इहो थोरो इमाम हुसैन लाहींदो। अम्मा कर अम्मा मुंहिंजे लाइ बाबे नाने नबी सीधे में 72 दफ़ा सुभान रब्बिल आला पढ़ियो। मां क़यामत जे ॾहाड़े इहो थोरो नाने जो लाहींदो। असां धड़का हूं, अरे न धड़को इहो आहे जंहिं दामन पंधन पाके छॾी। दोस्तो कहिड़ो किसो जंग ओद, हा जंग ओद जी हिकिड़े वक़्तु उहो ई ॾियारो आहे, नबी साईं अकेलो बीठो आहे। 500 काफ़िरनि जो हुज़ूर ते हमिलो आहे। म्यान मां तराणू निकितल आहिनि, लहाईंदा अचनि था। पाण बुलंद आवाज़ सां फरमायूं त आहे कोई हिन खे मुंतशिर करे। अली ख़िदमत में हाज़िर थियो, या रसूल अल्लाह मां अली हाज़िर आहियां, हुकुम। पाण मां चई चुको आहियां, हिन को मुंतशिर करे। अली इहो ख़्यालु न कर तुंहिंजी हिकिड़ी तलवार आहे, हेॾो 500 तलवारियूं किथे पूरी पवंदी। पर नबी जो हुकुम आहे, सिर कुर्बान करणो आहे, पोइ हिते न मोटणो आहे। हीअ नबी जी आल जी मोहबत। तूं बि ईअं करे ॾेखार। सुभान अल्लाह। हज़रत अलैहिस्सलाम
अली साईं जन हज़ूर खां मोकिलाए थोरो अॻिरो वञी नारो हयो नारे तकबीर अल्लाह अल्लाह अकबर इन नारे सां एॾो त असां पियो मुश्किल ते वो काथे किरियो वो काथे किरियो कांजी जुती किरी कांजी टोपी किरी को थाॿे में अची वियो बस सो कफर भॼी विया थोरी देर खां बाद वरी ॿीहर हमलो थियो वरी हज़ूर अलैहिस्सलाम हुकुम तो फरमाए वरी अली हाज़िर थियो अली वरी नारो हयो नारे तकबीर अल्लाह अकबर अल्लाह अकबर एॾो असर पियो आहे त मुश्किल भॼी विया जॾहिं अली साईं मोटी आयो आहे त अंगुली पाक जो इशारो थो नबी अली जे करे फरमाए थो इन्नहु मिन्नी व अना मिन्हु हे अली असां मुंहिंजो आहे असां अलीअ मुंहिंजो नारा मुर्शिदो से यही जमात अली जी सीरत अली जो फरमान अली जो हुकुम जेके अली कम करे अज उहे कम हिन जमात में आहिनि ईअं न आहे रुगो अली अली कंदा वतऊं असां पंत नहीं हूं पंत नहीं उहो आहे जिन में पंतनि जी पाक सीरत पंतन बि असांजो आहे नबी बि असांजो आहे अली बि असांजो आहे बतूल अम्मा बि असांजी आहे हसन बि असांजो आहे त हुसैन मुबारक तव्हांखे आहे हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम रोशन सिज थी आया हीअ उहा रोशनी आहे जंहिं रोशनीअ कुफर खे दफ़े करे छॾियो कुफर खे ख़तमु करे छॾियो अॼु ग़ैरनि जे मुल्क में बि मस्जिदियूं आहिनि उते बि ख़ुदा जो नालो वरितो वञे थो पंज वक़्त नमाज़ आहे अज़ान हली रही आहे ख़तीब ख़ुतबो थो ॾे अल्लाह नबी जी तारीफ़ करे थो का मनो कान्हे का पर पाकिस्तान में बि ख़ुदा जो वॾो करम पाकिस्तान में ख़ुदा जो वॾो करम ई करम आहे हे मालिकनि जी महिरबानी आहे दोस्तो हीअ महफ़िल वॾे शान वारी महफ़िल आहे वॾी अज़मत वारी महफ़िल आहे वॾी इज़त वारी महफ़िल आहे अॼु तो असांजे मथां मलाइकनि जी कतारूं आहिनि वरी उन्हनि मथां ॿियूं कतारियूं तव्हांजो इहे सभु कतारियूं अर्श जे हेठो इहे सभई मलाइक तो असां लाइ दुआ घुरनि था छो त तो ग़ैबत ईमान आंदो पैगंबर खां उम्मत ॿुधो उन्हनि खां ॿियनि ॿुधो उन्हनि खां ॿियनि ॿुधो हीउ क़ुरान करीम जेको मौजूदु आहे हे नबी जो मौइज़ो आहे अॼु बि क़ुरान मौजूदु आहे त क़यामत ते क़ुरान मौजूदु रहंदो क़ुरान में तब्दील न आहे वनज़्ज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शैइन हीउ किताब जेको तो ते मां नाज़िल कयो आहे इन में हर शइ जो इल्मु आहे अरे तूं तो चवे मुल्ला ये खबर ना है कुरान तो फरमाए तो तमाम हर शय जो इल्म ये कुरान कांजे सीने में नुज़्ज़ल अला मुहम्मद मदीना वाले साईं जे सीने में सारो कुरान जी सारी खबर अल्लाह पाक पर नबी के अता कर दोस्तों दुआ करो असांजो वास्तो नबी सां सचो आमीन दिल तमाम खुश थी आहे लखन जे करीब जमात ॾिसो अकुल हैरान अरे मुल्ला तो महीननि जा महीना गाड़ियूं भॼाए पंहिंजे चैल में सूर विझी छॾी हिसो बि तो ॾे न ईंदा छो था अचनि त हिते नबी जे इश्क जो बयान आहे नबी जी मोहब्बत जो बयान आहे जंहिंजो सचो नबी सां वास्तो आहे उन लाइ छा न छा ख़ुदा जो करम आहे मुंहिंजो त ईमान ईअं आहे जे नओं बचो अम्मा जे पेट मां ॼमे ईअं ख़ुदा तोखे पाक करे छॾियो अॼु तुंहिंजे लाइ तमामु फ़रिश्ता बांग अज़ान तुंहिंजे लाइ दुआ करो त मुंहिंजा मौला हिन ईंदड़नि जी पार थी हे अॼु तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर तुंहिंजे नबी जे शान ॿुधी रहिया आहिनि तुंहिंजो ज़िक्र थी रहियो आहे सलातो सलाम हली रहियो आहे हिननि जी पार थी अॼु मलाइक बि तो लाइ ख़ुदा खे पार त कनि था मुबारक तोखे आहे तुंहिंजे मथां ख़ुदा जो करम ई करम आहे असांजे दोस्त मौलवी साहब वॾी महिनत सां हीउ कमु कयो आहे अल्लाह जे करम सां हेतिरा छोकिरा था आलिम थिया आहिनि हाफ़िज़ थिया आहिनि इहा न पंहिंजी महिरबानी आहे अॼु सारे गढ़ी शहर खे मुबारक आहे
सभिनी आयल खे मुबारक दुआ कयो त इहा निस्बत असांजी आख़िरी दम ताईं क़ाइम दाम रहे। असांखे न दुनिया खपे, न दौलत खपे, न माल खपे, इहो ज़िम्मो अल्लाह ते आहे जंहिं रब पैदा कयो आहे उहो पाणे खाराईंदो ॾींदो। असांखे खपे त मदीने जो मोर चओ आमीन। आमीन। त खणी चओ आमीन। आमीन। हथ उठाओ मैं देखूं। आमीन। अल्लाह तव्हांजो इहो हथ ख़ुदा क़बूल कंदो। आमीन। दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत क़यामत में उहो उन सां गॾु अॼु तव्हां सिक साईं जी रखी हथ मथे खयो आहे नबी जे इश्क जो उमेद आहे क़यामत ते ॾाढे तो असांजो हथ हूंदो सरकार जी ताक़त। आमीन। जे हिन वक़्तु तुंहिंजे दिलि मां मोहबत न निकिती आहे इश्क नबी आहे त क़यामत में ॾियारे बि तुंहिंजे राह नबी तोखे पुकारींदो अलाह के मुंहिंजा मौला मुझे फलाने उम्मत जी पारत थी, फलाने उम्मत जी पारत थी। पीउ रहम करे पुट खे पंहिंजे कोल कंदो आहे। ईअं मदीने वारो साईं ख़ुदा खे अर्ज़ु करे तो असांखे पंहिंजे कोल। आमीन। तकलीफ़ जी हालत आहे, नमाज़ पढ़ण वारी आहे, मां तक़ीर न करे सघुमि। हिन आदत खे घणो खणो 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 अलाए किथे पहुचे। दिलि ख़ुशि थी आहे, तमामु सिक सां वेठा आहियूं। हीउ मालिक जो करम आहे जे ख़ुदा तोखे न विहारे नथो विहारे पर ख़ुदा तोखे विहारियो आहे। अॼु पंहिंजी तमामु ख़्वाहिश खे छॾे पंहिंजे ॿिनि इरादनि खे छॾे हिन हक़ वारे इरादे खे चिमिड़ी अचे हिन महफ़िल में शरीक थियो आहे पंहिंजे कदम खे ॼमाए वेठो आहे। ख़ुदा जो कसम तूं जन्नती आहे। आमीन। तूं जन्नती आहे। आमीन। हे उन रात जो इश्क आहे, मेराज जी रात तेरे सरकार ये सब मकाम तय क्या कुर्सी लोहो कलम आखिर सिदरतुल मुंतहा ते पहुता जेका जबीर जे रहण जी जाइ आहे। उन मैदान ते पहुता है तो हज़ूर साईं पंहिंजे कदम पाक खे वधाए थो। जबीर कदम खे मोटाए फरमाया आखिर मक्के में गॾु, मदीने में गॾु, बैतुल मुक़द्दस में गॾु, पहिरें आसमान ते गॾु, सतन आसमान ते गॾु, कुर्सी ते गॾु, लोहे कलम ते गॾु। अॼु सिदरतुल मुंतहा ते तुंहिंजो मक़ाम आहे। तूं छो थो कदम खे पोइ करे या रसूल अल्लाह मुंहिंजे अॻिते ताक़त कान्हे हिकिड़ी विख मां अॻिते कयां त पर मुंहिंजा सड़ी। सुभान अल्लाह। इन मक़ाम ते नबी जो कदम अॻिते आहे जॾहिं सरकार अर्श जे मथां पहुचनि। हे उहो अर्श आहे जंहिं वक़्तु आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक मामूली ख़ता जे करे कणक जो कण खाधे शैतान खारायो हसद जे करे अल्लाह पाक इल्म में हुयो लहंदो औलाद थींदी इंसान थींदा उन्हनि ते मुंहिंजो हुकुम थींदो उहा मुंहिंजी मख़लूक़ हूंदी। हे इल्म में हुयो ख़ुदा खे करिणो हो पर ज़ाहिर कम ख़ुदा ॿुधो रखियो। आदम अलैहिस्सलाम कणो खानी खाई हेठि लथो आहे 300 साल रोईंदो रहियो इहा दुआ रब्बना ज़लमना अनफुसना। कम नथो बणिजे, कम नथो बणिजे। हिकु वक़्तु आदम अलैहिस्सलाम खे यादि आयो जंहिं वक़्तु मुंहिंजो ख़मीर हो छो त कुंत नबी आदम बैन तीन वल माए अञा आदम मिटी ऐं पाणी में आहे। मुंहिंजे नबूअ जो ॾोको अॻु ई वॼे थो। मुंहिंजी नबूअ जो ऐलान अॻु ई ख़ुदा करे छॾियो आहे। मां अॻु ई नबी आहियां। पाण सरकार मदीना फरमाइनि था पिया त आदम अलैहिस्सलाम जो पोतो तयारु थियो। जॾहिं रूह फूकियो आदम उथी वेठो काटे के मथे के नज़र पे आदम जी अर्श जे कुंगरनि ते पहुती। उते कलमो तैयब लिखियलु हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ख़्याल के अल्लाह आहे वाहिद अहद उहो मालिक आहे उहो ख़ालिक आहे उहो माबूद आहे उहो मक़सूद आहे। हीउ मुहम्मद जो क़िस्म आहे हे बि कंहिं शान वारो आहे। उन वक़्तु आदम अलैहिस्सलाम खे 300 सालनि खां बाद इहो वाक़ियो यादि आयो। अर्ज़ु कई या अल्लाह तोखे पंहिंजे प्यारे मुहम्मद जो वास्तो आहे मूंखे माफ़ कर। आदम अञा उन खे मां पैदा कोन्हे कयो आहे तो न ॾिठो आहे। मुंहिंजा अल्लाह हीअ हक़ीक़त आहे तूं आलम ग़ैब ॼाणे थो पियो। हे अर्ज़ु कंदो हुयो
खुदा फरमा चवो तुझो मां तोखे ॾोह बख़्शो तुझे सिर ते मां ख़िलाफ़त जो ताज सुभान अल्लाह तव्हांजे मथां हक़ आहे त हर दुआ में नबी जो वास्तो विझो या अल्लाह तोखे वास्तो ॾियारे मोहम्मद मुस्तफ़ा जा तव्हांजी जाइज़ दुआ खुदा क़बूल करो अॼु बि हज़रा खणी दिलबर जो नालो खुदा खे विझंदव त इंशाअल्लाह तव्हांजो नेक उमेदां खुदा पूरियूं कंदो तव्हांजा घर दीन सां इस्लाम सां इश्क़ नबी सां आबाद कंदो अल्लाह पाक तव्हांजे औलाद खे सालो कंदो अब तव्हांखे ग़ुरबत खां फ़क़्र फाक़े तमदुद खां बचाए गैर जी मोहताजी खां बचाए पंहिंजो मोहताज आमीन रब्बना वतक़ब्बल मिन्ना अल्लाहुम्मा आमीन इन्नका अंत समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम दोस्तों दुआ करो था दुआ खां बाद ॿ ॻाल्हियूं जे अमल कयो त मां चवां मां सम्झां थो त मुलनि जा मारियल हो मुला ज़रूरु चंदो कंदा आहिनि त मतां को चयो साईं चंदो कंदा आहिनि अलाह मूंखे गंज ॾिनो आहे खावां थो खुटे ई नथो हे सभु नबी जे सदके आहे नबी जे मुहाबे आहे अरे सुञा तुम इश्क नबी सां रख इहो पासो छॾ जे हिन साल तुंहिंजी दुनिया न वधे त मां कचे ॾोरा नबी जो नालो ख़ुदा खे प्यारो आहे इन लाइ ॿ ॻाल्हियूं क़बूल कंदो हिकु ॻाल्हि इहा त जल्दी जल्दी पकल मां सलाम जा थींदा साईं ते उहे पढ़जो ॿियो अॼोकी नमाज़ ज़हर मां सां गॾिजी पढ़जो क़बूल कबूल कबूल अॻिते ख़ुदा तोखे तौफ़ीक़ ॾींदो ख़ुदा तोखे 5 वक़्तनि जो आदी कंदो नमाज़ जुमे जी पढ़जे पर उहा मस्जिद जंहिंमें सलातो सलाम हुजे सुभान अल्लाह जंहिंमें सलातो सलाम हुजे यादि रख हीउ मुल्लो सलाम जो इनकारी आहे मगर ख़ुदा फरमाए थो इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा ला शरीक भी शरीक मलाइक भी शरीक ईमान वाले खुदा फरमाए तो ईमान वारो तहां मुझे नबी ते सलात भी मोकिलियो ऐं सलाम बि मोकिलियो खुदा जो हुक्म आहे ही सलाम लाइ को वक़्तु मुक़ररु न आहे हंधि मुक़ररु जिते दिलि जो ख़्यालु थिए सलाम नबी ते मोकिलियो रब्बना वतक़ब्बल मिन्ना अल्लाहुम्मा आमीन इन्नका अंत समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम या इलाहल आलमीन हे आलम जा अल्लाह असांजे पंहिंजो कर्म फरमा तुंहिंजे कर्म जा मोहताज हूं फज़ल जा मोहताज हूं सदके पंहिंजे शान जे हिकराई जे ॿारे नबी करीम जे मुहाबे अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फि दीन व दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नत व नजात बिन नार अल्लाहुम्मा इग़फ़िर ली व रहमनी व तुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक रब्बना ला तुआख़िज़ना इन नसीना औ अख़्ताना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल्लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिही वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन फंसुरना अलल क़ौमिज़ ज़ालिमीन फंसुरना अलल क़ौमिश शयातीन फंसुरना अलल क़ौमिल हासिदीन अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक या इलाहल आलमीन अॼु असांजा आवाज़ असांजा सलातो सलाम मदीने ते इमाम पहुचा आमना जे लाल वटि पहुचा बतूल जे बाबे वटि पहुचा हसनैन करीम जे नाने वटि पहुचा बुरा हूं बेकार हूं या अल्लाह सिर ते गुनाह जा बार खणी आया आहियूं ॿियो असांजा बख़्श ख़ता बख़्श मुंहिंजा मौला असांजे हाल ते रहम फरमा करम फरमा हर मोमिन खे तंगदस्ती खां फ़क़्र फाक़े खां बचा पंहिंजो मोहताज रख उहे कम करा जंहिंमें तूं राज़ी रहे तुंहिंजे महबूब सां राज़ी रहे बुरा हूं बेकार हूं इहा हूं अल्लाह मात कर रिकाबना व रिकाब आबाइना व उम्महातिना व इख़वानिना व औलादिना मिन अन्नार व औलादिना मिन अन्नार या ज़ल जूद वल करम या ज़ल जूद वल करम सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबिही अजमईन आमीन बिजाह सय्यदुल मुरसलीन रहमतल लिल आलमीन या अरहमर राहिमीन सलाम सलाम सलाम
सलाम सलाम शुरू करो मानो मुसलमान चाहे अल्लाह अजीज दोस्तों सलाम थी दो सलाम खां पोइ नमाज़ थी नमाज़ खां पोइ